बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फरमान बाबा साईं ग़ुलाम हैदर शाह। अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहण खे ई शाकिर शख़्सियत में शुमार कयो वञे थो। ग़मियुनि ऐं ख़ुशियुनि जे विच में वेही रब खे न विसारण वारो बारगाह इलाहीअ में मक़बूलियत माणे थो। कंहिंखे भरीअ में कंहिंखे भाकुर में ख़ुशि ॾिसंदड़ मालिक काइनात जी अहिड़ी तक़सीम खे तस्लीम करणु अज़ीम इंसान जी अज़मत खे ज़ाहिर करे थी। मुंहं ते मुर्क रखी कंहिं वॾे मक़सद कारण अखियुनि जे साम्हूं कंहिंजी तनक़ीद बर्दाश्त करणु वॾी दिलि जी निशानी आहे। ईअं कामिल ज़र्फ़ वारा इंसान ताननि ऐं मेड़नि खे हज़म करण जी ताक़त रखंदा आहिनि। सभु कुझु ॾिसंदे ऐं हथनि मां वेंदे चुप ऐं माठ खे सांडे रखणु हुसैनियत जी पैरवी आहे। सुठो कमु पाण करे वरी क्रेडिट ॿियनि जे हवाले करणु अल्लाह पाक ते एतमाद कामिल जी परख आहे। सभु राज़ ॼाणे बेख़बर थी रहणु साहिबे विलायत जी दलील आहे। अकेलाईअ में मसरूफ़ रहणु कलंदर वक़्त जी सुञाण आहे। सूरत ऐं सीरत जे बग़ैर हर हिक सां हिक जहिड़ाईअ वारो रवैयो इख्तियार करणु रिवायत ते मारिफत हासिल थियण जी निशानी आहे। हर ॻाल्हि ते पहुच हुअण बावजूद पावर न ॾेखारणु गोसे ज़मां जे दर्जे ते फ़ाइज़ रहण जी निशानी आहे। आजिज़ी अनकसारी पाण मुरादो पैदा थी अचणु महबूबनि जी का महिरबानी आहे। हर वक़्तु दुरूद पाक जी महिनत जी ज़रूरत खे महसूस करणु हुज़ूरीअ जी तमन्ना चाहिणु आहे। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते ध्यानु रखणु ऐं थधा शुकारा भरणु इश्क़ जी सर आहे। बाबे फ़िक्र किताब हिदायत सुलूक कलंदरियत मां इक़्तिबास।